रमनी माया सानामत अज असां पढ़ंदासीं काइंड्स ऑफ नाउन। हाणे काइंड्स ऑफ नाउन में अज असां पहिरियों क़िस्म पढ़ंदासीं प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउन चइबो आहे इस्म ख़ासि खे। हाणे अचो त हिन जी तमामु सोनल लफ़्ज़नि में हिकु नंढड़ी डेफिनेशन सम्झो। प्रॉपर नाउन आहे छा? प्रॉपर नाउन is the name of particular person, place, animal, thing, etc. इस्म ख़ास कई बे ख़ास माण्हूअ जगह जानवर शय वग़ैरह जे नाले खे चइबो आहे। जे नाले खे चइबो आहे। एग्जाम्पल यानी मिसाल, एहसान अहमद बिलाल पब्लिक स्कूल बोदो पैट टोनी डॉलर पेन etc। अचो त हाणे हिन ते हिकिड़ी ॿी नज़र विझूं डेफिनेशन के भी प्रॉपर नाउन के भी तमाम साधन लफ्ज़न में सोलो करे समझण जे लाइ। चए तो प्रॉपर नाउन इज़ द नेम ऑफ पर्टिकुलर पर्सन प्लेस एनिमल थिंग। इस्म ख़ास थींदो छा आहे? इस्म ख़ास उन खे चइबो आहे कंहिं बि माण्हू जानवर जगह शइ जे रखियल नाले खे इस्म ख़ास चइबो आहे। कंहिं बि रखियल नाले खे इस्म ख़ास चइबो आहे। हाणे अचो त मिसालनि जे तौर में सम्झूं। चए तो असां वटि मिसाल आहे एहसान अहमद। हाणे एहसान अहमद हिकिड़े माण्हूअ जो नालो रखियलु आहे, उनखे असां स्पेसिफिक यानी कोई माण्हू उनखे ख़ासि बणायो आहे, नालो ॾिनो वियो आहे। उनजे पेरेंट्स छोकिरे एहसान ते नालो रखियो, एहसान छोकिरे ते नालो रखियो एहसान अहमद, यानी उनखे ख़ासि बणाए छॾियो। हाणे उन में असां वटि आहे वरी हिकिड़ो बिलाल पब्लिक स्कूल बोदो, यानी बिलाल पब्लिक स्कूल बोदो। हाणे स्कूल जेको आहे उनखे हिकिड़ो स्पेसिफिक नालो ॾिनो वियो, उनजो नालो ॾिनो वियो बिलाल पब्लिक स्कूल। असांजो बिलाल पब्लिक यानी हिकु स्कूल ते नालो रखियो वियो बिलाल पब्लिक, त असांजो इहो थी वियो प्रॉपर नाउन ख़ासि। हाणे हिन में स्कूल त असांजो आहे, पर जेको मेन जेका शइ आहे बोदो, हिते होथी ॻोठ बि आहे, खाई बि आहे, भिरकण बि आहे, मुराण बि आहे, खोड़ सारा स्कूल आहिनि, पर खोड़ सारा आहिनि, पर असांजो ॻोठ जेको जहिड़ी जॻह ते थियो उहो कहिड़ो आहे? असांजो बोदो। बोदो बि असांजो प्रॉपर ई नाउन आहे। ॻोठनि जे हिसाब सां नाले ॻोठ जे नालनि जे हिसाब सां हिकिड़ो ॻोठ ते नालो रखियो वियो बोदो, इहो बि असांजो बोदो बि प्रॉपर नाउन आहे। ऐं बिलाल पब्लिक बि असांजो नाउन आहे। ऐं उनखां बाद में हिन जॻह ते बिलाल पब्लिक स्कूल बोदो असांजो हिकिड़े प्लेस जो नालो ॾिनो वियो। हाणे चए थो माई पेट एनिमल, माई पेट टोनी, यानी मुंहिंजो पालतू जानवर। पेट उनखे कोठबो आहे जंहिं जानवर खे असां पालींदा आहियूं, जंहिं जानवर खे असां पालींदा आहियूं, पंहिंजे शौक़िया तौर पालींदा आहियूं, हिफ़ाज़त जे लाइ पालींदा आहियूं या शौक़ जे लाइ पालींदा आहियूं। हाणे हिन जॻह ते जेको टोनी मां ॾिनो आहे, त असां हिन जॻह ते असांजा मुख़्तलिफ़ जानवर थी सघनि था। असां डॉग ते बि रखी सघूंसि था, कैट ते बि असां नालो रखी सघूंसि था टोनी। जोड़ो भी असांजो पेट हुजे, इहो असांजो पेट यानी पालतू, उनखे असां जेको नालो ॾिनोसीं टोनी। डॉग भी थी सघे थो, कैट भी थी सघे थो। टोनी जेको वर्ड आहे उहो असांजो एनिमल में असांजो प्रॉपर नाउन आहे। हाणे उन खां बाद में आहे डॉलर पेन।
डॉलर पेन हाणे ॾिसो मुख़्तलिफ़ पेनियूं हूंदियूं आहिनि, यानी असां कंपनीअ जो नालो हुजे या कंहिं माण्हू जो नालो हुजे उहो असांजो प्रॉपर न हूंदो आहे। हिन खे पेन खे हिकिड़ो असां ख़ासि नालो ॾिनोसीं डॉलर पेन, असांजी इहा प्रॉपर थी वई।